हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो वॾो पहलवान रहंदो हुयो ऐं पहलवान जी 7 कोहनि में हाक हूंदी हुई। मजाल आहे जो उन पहलवान खां का बि रांदि खटी सघे। उन पहलवान जी हिकिड़ी सिकी लधी धीअ हुई। जॾहिं उहा जवान थी त पहलवान रिश्ते जी ॻोल्हा में निकिरी पियो। हाणे पहलवान हुयो त पहलवान चाहियो त मुंहिंजी धीअ जो जेको मुड़ुसु हुजे उहो बि पहलवान हुजे। ख़ैर ॻोल्हा कंदे कंदे आख़िर उनखे हिकिड़ो पहलवान मिली वियो। रिश्तो तय थी वियो, शादी थी वई ऐं छोकिरीअ जी रुख़्सती थी वई। कुझु ॾींहं ई गुज़रिया त छोकिरीअ खे मुड़ुसु मार ॾेई ऐं अचे सावरनि जे घर फिटो कयो। जो तव्हांजी धीअ खे त कुझु अचे ई कोन थो, हिनखे मानी पचाइण बि कोन थी अचे। पहलवान थी करे पंहिंजी धीअ खे इहो कोन सम्झाए सघियो आहीं। उन मुआज़रत कई त वाक़ई लाॾ में प्यार में असांखे दादुली हुई असांजी धीअ, त वाक़ई असां न सेखारे सघिया आहियूं, ग़लती आहे, सेखारियूंसि था। ऐं उन पंहिंजी ज़ाल खे चयो त हिनखे हाणे सेखार, पराए घर वई आहे, हाणे न्याणी खे सेखारणु घुरिजे। सो उन पंहिंजी धीअ खे माईअ तयारु कयो ऐं मानी पचाइण सभु शयूं, अटो ॻोइण सभु शयूं उनखे सेखारे छॾियईं। महीने ॾेढ खां पोइ उन नियापो मोकिलियो पंहिंजे ॼाटे खे त अचु बाबा वठी वञ पंहिंजी घरवारी, असां सेखारियो अथसि। उहो आयो ऐं घरवारी वठी हलियो। पीउ ॾाढी मुआज़रत पई कई उन खां त असां लाॾ प्यार जे करे न करे सघियासीं, सो हाणे अला कंदो तव्हां पाण में सही हलंदो। हू वठी वियो। उन खां पोइ कुझु ॾींहं गुज़रिया त वरी मार ॾेई ऐं उनखे घरवारी खे अची छॾे वियो। चई हिनखे त जेको आहे ॿाहिरों जो बनी ॿारे जो को कमु ई कोन थो अचेसि पियो, तूं पहलवान थी करे धीअ खे छा सेखारियो आहे। हुन मुआज़रत कई त वाक़ई इहा ॻाल्हि बि आहे, लाॾ प्यार में असां पंहिंजी धीअ खे वाक़ई बनी ॿारे जो कमु नाहे सेखारियो, पर का ॻाल्हि नाहे, मां सेखारींदोमांसि। सो उहो पहलवान पंहिंजी धीअ खे बनीअ ते गॾु पाण सां वठी वेंदो हुयो ऐं बनी ॿारे जो कमुकार सेखारियईंसि। ऐं उन खां पोइ उनखे वरी ॼाटे खे घुराए ऐं उन धीअ खे रवानो करे छॾियईं। कुझु वक़्तु गुज़रियो, वरी उन मार ॾेई जेको आहे त उहा छोकिरी वापसि अचे छॾे वियो। हिनखे मींहुं ॾोहण ई कोन थी अचनि, का गऊं ॾोहण कोन थी अचे, ॿकरी कोन थी ॾोई सघे पई, कुतर हणणु कोन थी अचे। कहिड़ी जेका आहे तव्हां मूंखे धीअ ॾिनी आहे, तूं पहलवान थी करे पंहिंजी धीअ खे कुझु न सेखारे सघियो आहे। पहलवान मुआज़रत कई ऐं माफ़ी घुरी पंहिंजे ॼाटे खां, वेली माफ़ कर। ऐं उन खां पोइ घरवारी खे चई त हिनखे शयूं सेखारे छॾेसि। वरी उहे शयूं सेखारियूं। वरी पहलवान ॾे नियापो मोकिलियईं, बाबा माफ़ कर, अचु वठी वञ पंहिंजी घरवारी। हू आयो पहलवान, घरवारी वठी हलियो मोटी। ऐं उन खां पोइ कुझु वक़्तु गुज़रियो त वरी उन छोकिरीअ खे मार ॾेई साॻियो अची उनजे घर छॾे वियो। जीअं पहलवान घर मोटियो त पंहिंजी धीअ खां पुछईं त बाबा हाणे छा थियो? त चईं बाबा मुंहिंजो मुड़ुसु चवे थो तूं जॾहिं अटो थी ॻोहीं त लुॾे थी घणो। पहलवान चयो ठीकु आहे बाबा, का ॻाल्हि कोन्हे। पहलवान सम्झी वियो त मां पंहिंजी धीअ खे ॿियो त सभु कुझु सेखारियो, पर हिनखे इहो कोन सेखारियो आहे त हीअ धीअ कंहिंजी आहे। पहलवान छा कयो जो रोज़ानो शाम जो छोकिरीअ खे बनीअ ते वठी वेंदो हुयो, सॼी राति बनीअ ते, ऐं उन खां पोइ सुबुह जो जीअं सिजु निकिरंदो त छोकिरी खे घर मोकिलींदो। ईअं 2 साल छोकिरी पंहिंजी पाण वटि रहाए छॾियईं। पहलवान अची परेशान थियो, जेको ॼाटो हुयो पहलवान उहो अची परेशान थियो त एॾो वक़्तु गुज़री वियो आहे, मुंहिंजे सहुरे को नियापो ई न मोकिलियो आहे, न त माफ़ियूं वठंदो हुयो, माफ़ी तलाफ़ी थींदी हुई ऐं उन खां पोइ घरवारी खे वठी वेंदुमि। सो हाणे उहो परेशान, आदत खां उहो बि मजबूर हुयो। सो पंधु करे पाण आयो पहलवान वटि। पहलवान चयुसि त बाबा का ॻाल्हि कोन्हे का, असां मुआज़रत था चाहियूं, तूं भले पंहिंजी घरवारी खे वठी वञ। हू घरवारी खे वठी वियो त हू पहलवान जेको हुयो उहो त आदत खां मजबूर हुयो। घरवारी सां वरी हिन ॾंद खत ॾिना ऐं जेको आहे सो उन मार जे लाइ उथियो जीअं पहलवान, त छोकिरी उथी ऐं पहलवान खे मथे ॿाहुनि ते खणी जेका ढका कढाए ज़मीन ते उछलाईंसि। पहलवान जेको आहे टाइम लॻो पियो आहे। सो उन खां पोइ पहलवान सम्झी वियो त मुंहिंजे सहुरे पंहिंजी धीअ खे छा सेखारे मोकिलियो आहे। सो यकीनन अवां बि सम्झी विया हूंदो। त दोस्तो, धीअ जेका आहे उन जो सिर्फ़ु फ़र्ज़ु माउ ते कोन्हे त उहा घरदारी उनखे सेखारे, पर पीउ ते बि फ़र्ज़ु आहे त ज़िंदगीअ जा लाहा चाढ़ा पंहिंजे धीअरुनि खे ज़रूरु सम्झायो। छो त उन्हनि जी जिथे शादी थियण वारी आहे किथे, उहे बि इन तरह जा पहलवान न निकिरनि।